ख़बर है नाज़रीन डहर की मैं तव्हां शेयर कयूं पिया त डहर के भरिसां साईं मलिक जे ॻोठ सैफुद्दीन गोलाटो में वापडा जी मुबैना तौर नाअहलीअ सबब ज़मीनदार ज़मीर हुसैन गोलाटो जो 4 एकड़ कमंद जो तैयार फसल सड़ी वियो आहे। कमंद जो फसल सड़ी वञण करे मिस्किन आबादकार के 20 लख रुपयनि जो नुक़सान थियो आहे, जंहिं ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे डिप्टी कमिश्नर घोटकीअ जे ऑफिस आॾो धरणे हणण जो पिणु ऐलान कयो आहे। मुज़ाहिरीन वॾेरो अलिफुद्दीन गोलाटो, अहमद गोलाटो, ॾाॾो गोलाटो, अलीमुराद गोलाटो ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो आहे त ॻोठ में 11,000 वोल्टेज जूं तारूं ज़मीन ते लड़की रहियूं आहिनि, जेके ॻोठाणे ज़मीर हुसैन गोलाटो जी कमंद जी फसल में किरी पियूं आहिनि, जंहिं नतीजे में 4 एकड़नि ते बीठल कमंद जो फसल सड़ी रख थी वियो आहे। हुननि जो चवणु आहे त वापडा अमले खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि त 11,000 वोल्टेज जूं तारूं ठाहे वञो, पर वापडा वारा ॿुधी अणॿुधी करे छॾनि था। हुननि जो चवणु आहे त हाई वोल्टेज बिजलीअ जूं तारूं हेठि हुजण करे कंहिं बि वक़्तु वॾे जानी नुक़सान जो पिणु ख़तरो आहे। नोटिस वठी ॻोठाणे ज़मीर हुसैन खे मुआवज़ो ॾेई 11,000 वोल्टेज जूं तारूं ठाहियूं वञनि, न त ॿी सूरत में DC घोटकीअ जी ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो।